लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं मोहतरमा नजमा महेश्वरी सां जारी आहिनि। अवां हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजे 4 ॿार आहिनि, उहे छा आहिनि, पुट धीअरूं घणा आहिनि? मुंहिंजी हिकिड़ी धीउ आहे, 3 पुट आहिनि। 3 पुट। अवां सोचियो आहे त उहे छा थियणु खपनि? आउं सम्झां थी असांखे न सोचणु खपे त हू छा थियणु घुरिजनि, हुननि ते छॾीजे त हू छा थियणु चाहिनि था। पर तव्हांजी ज़िमेदारी हीअ आहे त हुननि खे तव्हां तालीम वारो माहौल ॾियो। जी, उहो बाक़ी हू अॻिते हली पाण सोचे, हू पाण पंहिंजा फ़ैसिला कनि। छो त आउं ईअं सम्झां थी त माइटनि जो अगरि दबाव हुजे तव्हां हीअ कयो हू कयो, उहो ॿार पंहिंजी दिलचस्पी सां सिखी न सघंदा। हुननि खे छॾीजे आज़ादाना त जंहिं शइ में हुननि जी दिलचस्पी हुजे उहो पाण शोभो खणनि ऐं उनमें उहे अॻिते वधी सघनि था। हाणे तव्हां जीअं त सुठा ज़ाल मुड़ुस थी विया आहियो महेश्वरियुनि में, पोइ तव्हांजा महेश्वरी चयो मञनि थिया? हा, असांजा महेश्वरी चयो बि मञनि था ऐं असांजा महेश्वरी ईअं सम्झनि था त मुंहिंजे मुड़ुस जो हिकिड़ो दोस्त आहे, उहो चवंदो आहे आउं सम्झां थो तव्हां विड़ो ई नथा पाण में। अच्छा, न उहो त तव्हांजो घरु आबाद थी वियो न। हा, उहो आबाद थी वियो, ठीकु हाणे ठही वियासीं। अवां कामरेड जुमे वाढे मरहूम जी न्याणी, तव्हां पंहिंजी माउ ॾिठी न, जेका तुंहिंजे बाबा ते हावी? जी। हा जी। हिते छा आहे? हिते तब्दील थियल माहौल में जनाब विराग ऐं नजमा जो हिसाब छा आहे? नजमा ऐं विराग जो हिसाब इहो आहे त नजमा विराग ॿई नथा चाहिनि त हिक ॿिए ते हावी हुजनि। असां बराबरी जी बुनियाद ते फ़ैसिला हूंदा आहिनि त असांजा पाण में बराबरि असां पाण में सलाह मसलत कयूं था। न आउं हुन ते हावी थियणु चाहियां थी, न हू मूं ते हावी थियणु चाहे थो। असां ईअं सम्झूं था त असीं गाॾी जा 2 फीथा आहियूं, जेके बराबरि हलंदासीं त असांजो सेटअप सही हलंदो। अगरि असां हिक ॿिए खां मथे थियण जी कोशिशि कंदासीं त सेटअप सॼो बिगड़ी वेंदो। हाणे पोइ अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक उहे काॾे विया? अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक हाणे त ख़बर काॾे विया, पर हुन वक़्तु ॾाढा माना एक्टिव ऐं असां बि उतां ई सिखियो आहे। पर बहरहाल आउं वरी बि इहो ई चवंदसि त पलीजो साहिबु हिकिड़ी माना सुठी तहरीक हलाई हुई, डिघे वारनि वारी जेका फ़ौज तयारु कई, उहा ई फ़ौज आहे जेको हिन समाज में ढोड़े पई, कमु करे पई। पोइ चाहे उहे एनजीओ में हुजनि, चाहे के सियासी पार्टी में हुजनि, चाहे असां वांगुरु ख़ुदि मुख़्तियार हुजनि, कहिड़ी बि लेवल ते हुजनि। पर आउं सम्झां थी त उन वक़्तु जेको पलीजो साहिबु औरत खे अॻिते खणी आयो हो, उहो कोई बि न करे सघियो आहे। पलीजो साहिबु हिकिड़ी सुठी माना कोशिशि कई हुई त औरत जेको सो अॻिते हुजे, औरत अॻिते हूंदी त इहो माना वधीक। ऐं उतां ई मूं जुमिलो इहो बि सिखियो त हिकिड़ो मर्द पढ़ियो त हिकिड़ो फ़र्द पढ़ियो, हिकिड़ी औरत पढ़ी त सॼो घरु पढ़ियो। ऐं पलीजो साहिबु हिकिड़ो सुठो कमु करे वियो। जेके औरतूं अॼु खां ॾिसां पई जेके बि एक्टिव आहिनि उहे उतां ई आहिनि। पलीजो साहिबु यूनिवर्सिटी आहे जितां शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तयारु थी अॼु समाज में हिकिड़ो पंहिंजो सुठो रोल अदा कनि पयूं। मां मैट्रिक खां अॻिते न पढ़ियो? जी, न पढ़े। अच्छा, ऐं पोइ भला हींअर बि त पढ़ण जी का दिलि में आशा हूंदी न तोखे? असल में तालीम जेको आहे उनखे पढ़ण जी हर कंहिंखे दिलि में आशा आहे। छो त जॾहिं आउं औरतुनि सां कचहरियूं कंदी आहियां न त हिकिड़ी पोड़ी औरत बि इहो चवंदी आहे त मुंहिंजा बि कर 2 अखर पढ़ियल हुजनि। सो इहो आहे, पर इहो आहे त घर जूं ज़िमेदारियूं आहिनि, नंढड़ा ॿार आहिनि, उन्हनि जो माना प्रॉपर ख़्यालु रखणु। पोइ वरी इहो सियासी इहो समाजी एक्टिविटियूज़ बि आहिनि, उनमें मसइलो आहे टाइम नथो मिले। हाणे चऊं था ॿार पढ़ना, लेकिन मुंहिंजो मुड़ुस अञा बि मूं ते ज़ोर करे थो तूं अॻिते पढ़। बार बार चवंदो आहे त तूं तयारी कर, तूं पेपर ॾे अञा अॻिते पढ़। पर मसइलो इहो आहे त मूंखे हाणे हालात इजाज़त न पिया ॾियनि, ओतिरो टाइम न पियो मिले जेको माण्हू टाइम कढी सघे। छो त हाणे इहो आहे त सोशल कम वधी विया आहिनि, बिरादरी लेवल ते जेको असांजो कमु आहे उहो बि वधी वियो आहे। हर रोज़ ॿिए ॾींहुं माना असां वटि माना सम्झो फ़ैसिला अचनि था, बिरादरी जा कोई मसइला आहिनि उहे असां वटि ई अचनि था। असां हिन शइ मां बि वांदा न आहियूं। उनखां अलावा आज़ाना तौरु कंहिंजो मुज़ाहिरो आहे, सिंध जो सॾु थिए थो त असां सॾ में सॾु ॾियूं था। भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए, इहो सभु त ठीकु थियो, फ़ैसिला बि कयो था, पढ़ो बि था, ॿार बि पालियो था, घर बि हलाए थो। सोसाइटी जी सोशल जेका ॻाल्हि कई था त तव्हांजो जेको ॾाॾो हो उहो तव्हां ॾिठो? न, मूं न ॾिठो। पर वालिद साहिब खां ॿुधो त हूंदव न त उहे कामरेड खां ग़रीब वधीक आहे या अमीर वधीक आहे? ॾाॾा अमीर वधीक हुयो। अच्छा जी। पोइ छा थियो? इहो हो त मुंहिंजो ॾाॾा हुयो उन ज़माने में त घर में जेको सो 2-2 3-3 ज़ालुनि जो रवाज़ में ॾाॾा जूं 2 घरवारियूं हुयूं।
मुंहिंजो बाबा जो जनमु थियो 2 सालनि में मुंहिंजो ॾाॾा गुज़ारे वियो ऐं हुनजी काफ़ी सारी मिल्कियत हुई जेको पोइ जेके भाउ हुआ उन्हनि जे हवाले थी ऐं पोइ मुंहिंजी ॾाॾी जी वरी ॿी शादी कई वई त जीअं जेको सो अगरि पाण हिते हूंदी त दावा थींदी मिल्कियत जी सो ॾाॾी जी शादी करे उनखे रवानो करे छॾियो ऐं पोइ बाबा वरी इहो त काकनि जे वर चढ़ियो त पोइ वीचारे जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़री माना हिकिड़ी हादसाती तौरु हू ग़रीब थी वियो ग़रीब थी वियो हिकदमि अच्छा तव्हां वालिद साहब खां ग़रीब आहियो या कुझु बहितर आहे आउं सम्झां थी ऐं मुंहिंजे वालिद साहब जहिड़ी आहियां छो त मुंहिंजो मुड़ुस बि उन ई लकीर ते हले पियो हींअर बि असांजे घर जा हालात उहे ई आहिनि जेके बाबा वक़्तु हुया जेको बाबा तरबियत ॾी वियो असां अॼु बि उन ते ई हलूं पिया छो त वरी मुआशी तौरु उहो ई जेको बाबा जा हालात हुया उहे ई साॻी आहिनि छो त आउं पाण हाउस वाइफ आहियां मुंहिंजो पंहिंजो त कोई कारोबार कोन्हे ऐं मैट्रिक जी तइलीम में का बि हींअर त सम्झो ग्रेजुएशन करे वेठा आहिनि उन्हनि लाइ बि नौकिरियूं कोन्हे सो पाण हाउस वाइफ आहियां बसि इहो आहे त थोरो घणो पार्लर जो कमु अची वेंदो आहे उहो घर में कंदी आहियां ऐं उनखां अलावा मूंखे जड़ी बूटियुनि जो तजुर्बो आहे जेको बि मुंहिंजे बाबा मूंखे वरसे में ॾेई विया त पोइ इहो आहे त जेके हर्बल शयूं आहिनि उहे पाण घर में ठाहींदी आहियां ऐं खपाईंदी आहियां पर उहे एॾी लेवल ते हलनि नथियूं माना तेल थी वियो शैम्पू थी वियो मायुनि जूं क्रीमूं वग़ैरह थी वियूं उहे पाण ठाहींदी आहियां बाक़ी मुंहिंजो मुड़ुसु दर्जी जो कमु करे थो दर्जी जे कम जी तव्हांखे पाण खे बि ख़बर हूंदी सीज़न अचे थी रमज़ान जी त ठीकु ऐं वरी असां लियारी जहिड़े इलाइक़े में रहूं था जिते माण्हू गुरबत सां वास्तो रखनि था इन करे हाणे जेके माण्हू खाई न पिया सघनि त कपिड़ा छा सिलाई कराइनि सो इहो आहे त असांजा हालात माली ॾाढा कमज़ोर आहिनि नजमा हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजे ज़हन में त अव्हां बि हुनरमंद आहियो ऐं अव्हांजो मोहतरम मुड़ुस जेको आहे उहो बि हुनरमंद आहे त हिकिड़ी त बहितरी आहे न त तुंहिंजी माउ हुनरमंद न हुई तुंहिंजो बाबा हुनरमंद हो जी हिकिड़ो त इहो फ़र्क़ु आहे हा ठीकु आहे जे तव्हां लियारीअ जे बदिरां कंहिं ॿिए इलाइक़े में हुजो त इहो थी सघे थो त तूं ब्यूटिशियन तौरु ब्यूटी पार्लर तौरु तुंहिंजी हूअ वधी वञे हुनर आहे हर्बल जो हुनर बि आहे बिल्कुलु उन हिसाब सां तव्हां अॻिते आहियो ठीकु हा इहा आहे तब्दीली इल्मी तौर ते तुंहिंजी अम्मा कुझु बि पढ़ियल न न हुई उनखे ॿकरियुनि जो समूरो इल्मु ईंदो हूंदो जी ॿकरियूं उनजी हर हिकु शइ जी ख़बर हूंदसि जी ठीकु आहे पर तव्हां मैट्रिक पढ़ियल उनखां बहितर आहे हा अवा ॼावा आहियो तराईअ में वधिया आहियो कड़े गंवर में ऐं रहो था कराची में इहा बहितरी आहे अम्मा खे इन नमूने तव्हांजी उमिरि में एतिरियूं सहूलियतूं न हुयूं न हुयूं इहो फ़र्क़ु आहे हा इन करे असां माण्हुनि खे पंहिंजे तब्दील थियल हालतुनि में जेके असांजो सक्सेस स्टोरीज़ आहिनि न उन्हनि ते ख़ुशि बि थियणु खपे वरी अॻिते बि वधणु खपे हा इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे सिंधी माण्हुनि खे नियापो ॾे आख़िरी सिंधी माण्हुनि खे आख़िरी मुंहिंजो नियापो इहो ई आहे त आउं सम्झां थी असांखे गॾु थियणु खपे असांजी जेका सियासी लहर आउं सम्झां थी जेका ठप थी वई आहे सम्झो ना जे बराबरि आहे उन सियासी लहर खे अॻिते खणी अचणु खपे आउं सम्झां थी मूं में बि जेको उहो जज़्बो जेको कालाबाग डैम जी तहरीक में हुयो उहो हाणे शायदि मूं में बि ओतिरो न रहियो आहे त असां सिंधियुनि खे गॾु थी करे असांजी सिंध में जेके हाणोका मसइला मसाइल आहिनि उहे एतिरा त वधी विया आहिनि जेको हुन वक़्तु जेके हुया उनखां ॿीणा टीणा वधी विया आहिनि कारूंजर ते हमला हुजनि पाणी ते धाड़ो हुजे ज़मीननि ते कब्ज़ा हुजनि XYZ असांजा मसइला जेको आहिनि सिंध जा घणा आहिनि उन लाइ करे आउं सम्झां थी त असांखे गॾु थियणु खपे इन करे मुंहिंजी इहा ई तव्हां सां गुज़ारिश आहे त अचो सिंधियूं पाण गॾु थियूं ऐं जेको सो पाण जी सिंध खे बचायूं पाण जा वसीला बचायूं पाण जी क़ौम बचायूं पाण जूं नस्लूं बचायूं अगरि असां गॾु न थींदासीं त असांजूं नस्लूं ख़तमु थी वेंदियूं इलाही बसि इहो ई न नजमा लीडर TV पारां असांजा थोरा क़बूलु कयो अव्हांजी वॾी महिरबानी अव्हां टाइम ॾिनो ऐं असांखे बेहद ख़ुशी आहे त असां पंहिंजी लीडर TV ते महेश्वरनि जो पहिरियों इंटरव्यू ई कयो आहे हालांकि महेश्वरी इलाही मां सुञाणा थो सो हुते रहनि था न्यू कराची में कई गारमेंट इंडस्ट्री सां वास्ते वारा सो आर्ट्स काउंसिल में असां उन्हनि जो फंक्शन बि कयो हो सो ख़ैर पाण वरी कंहिं ॿिए महिमान सां ऐं अव्हांखे वेंदे वेंदे
इहो मार्ज़ करे छॾियां त औरत हुजे मर्द हुजे ॿार हुजे जेको बि सम्झो था न त हिन में मणिया वधीक आहे। जीअं अव्हां आहियो, जीअं अव्हां जो ऑनरेबल मुड़ुसु आहे विराग, त इन नमूने जा जेके बि माण्हू आहिनि उन जा इंटरव्यू ज़रूरु करायो। माण्हुनि में थोरो ईमान वधे, थोरो अहसासु वधे ऐं माण्हुनि खे ख़ुदि ख़बर बि पए त हीअ दुनिया मरी न वई आहे। वॾी महिरबानी अव्हांजी। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम कढी असां ॾे हली आया। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु थींदासीं। ऐं अव्हां नजमा महेश्वरी साहिबा जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। लीडर टीवी ॾिसंदा रहो, ॿियनि खे ॾेखारींदा रहो। आबाद हुजो।